रात जो टाइम आ मक्के पाक जे घिटीअ मां नबी साईं जो घुमण थियो आ गुज़र थियो आ ॾिठऊं त हिकिड़े घर मां रोइण जो आवाज़ तो अचे रोए भी पियो सहके भी पियो रोए भी पियो सहके भी पियो नबी साईं दरवाज़े ते वियसि छो थो रोए चई विकाणल ग़ुलाम यहूदिन वटि ॾींहं जो बाग़ जो कमु कंदो आहियां गुड कंदो आहियां ज़मीन जी ऐं राति जो माखऊं चकी दाल राइनि इन करे थो रोआं निंड कान्हे का हुनखे ख़बर कान्हे त हे नबियनि जो सरदार आ नबी साईं फरमाइनसि था त ॿियो कुझु नथो करे सघां तूं वञी निंड कर त तुंहिंजे बदिरां चकी मां थो हलायां सुभान अल्लाह पहिरी रात चकी हलायूं वरी ॿी रात ॿी साईं जन चयसि तूं निंड कर त चकी मां हलायां वरी टी रात साईं जन आयसि ॾे हवाल साईं साॻी हालत आ चई तूं निंड कर त तुंहिंजे बदिरां चकी मां हलायां अज़ाननि ताईं चकी हलायूं हाणे उहो जवान तो पुछा करेसि कौम जो शीदी आ रंग जो सादड़ो आ वार घुंडीदार ज़बान ते हबक अथसि नबी साईं खां तो पुछा करे त तव्हां केरु हो नबी साईं था फरमाइनसि ख़बर त हूंदई त मके में नौजवान नबी पैदा थियो आ जंहिंजो नालो मोहम्मद ऐं अहमद आ उहो मोहम्मद मां आहियां सुभान अल्लाह चौड़ा जा उहो तव्हां हो चई हा चई साईं पोइ जल्दी कर देर न कर पढ़ा कलमा त मुसलमान थिया कलमो भी पढ़ायूंसि सबक भी ॾिनऊं फरमाइनसि था नालो शादी चई मुंहिंजो नालो आ बिलाल ॾाढो चओ सुभान अल्लाह कुरान आयो आ ॾुखनि सां दीन आयो आ ॾुखनि सां इहो बहादुरनि जो सरदार हो असांजो नबी जंहिं ॾुख बर्दाश्त कया झोलीअ पाए झलिया पर दर दर ते वञी को दावत पियो ॾे को न पियो ॾे त बि दर दर ते वञी असांजो नबी क़ुरान पिया ॿुधाए क़ुरान वणे नथो जॾहिं कलमो पढ़ई क़ुरान जो सबक मिलियो घिटिन में दर दर ते पियो पढ़े कुल हो अल्लाह अहद जीअं बेईमार मिलेसि ईअं पियो चए आहद आहद क़ुरान पढ़ण खां पोइ कलमे खां पोइ अञा मारा वधी वई अञा सीने ते पत्थर जी चकी हेठों ततल वारी गिचीअ में रसी विझी हज़रत बिलाल खे गिलन पिया तभी पियो चवे आहद आहद हिकिड़ो आ ॿियो आहे ई कोन ॿियो असांजो महबूद हिकु या आङुर त मथे कयो ये भी रब वटि शाहिदी ॾींदी सुभान अल्लाह चओ छोकरा पिया चवनि झट चुप कर मारे मारे थकी पियाऊं तभी तो चए आहद आहद त छा पियो चए काफ़िरनि खे
अरे चरिया धन आयो टके जो दिलो वरदा हो वजाए ॾिसंदा हो त कचो आ कि न पको आ मां बिलाल खे रब आज़माए थो त बिलाल कचो आ कि न पको आ जान हली वेंदी रग रग मां बूटीअ बूटीअ मां इहो आवाज़ निकिरंदो आहद आहद हिकिड़ो आ ॿियो आहे ई कोन हाणे ॿुधो वो बिलाल कुरान और नबी साईं जे कढण लॻो त हज़रत बिलाल पियो सॾे अंदाज़ो लाए न हाणे कुरान शरीफ आ हे कपिड़ो आ कुरान जो बाज़ार में 100 रुपए जो कपिड़ो बस ॿी साईं जो पर कुरान जे शाम में आयो दुनिया के पटन खां इन कपड़े जो मान मथे आ पर जेको मानू कुरान जे वेझो ईंदो उन जी रब रसूल वट इज्जत कीअं न थींदी अंदाज़ो लाए कमड़ो आ हिकिड़ो चढ़ियल ढोल खे मंगलहार कुटियूं पियो थो कुटेसि ॿियो चमड़ो कुरान खे आ त हुनखे दुनिया चुमियूं थी ॾींदी अॾन चओ सुभान अल्लाह हज़रत बिलाल के मारा तकलीफ़ा वधी वयूं अबू बकर सिद्दीक वॾो मालदार हो 11 दुकान जंहिंखे कपड़े जा 5 पैसा ख़र्च करे हज़रत बिलाल के आज़ाद कराई जो पियो आज़ाद कराए इन करे वो राज़ी केरु ॾाढा ॻाल्हाईंदा हलो तूं बि जेको कमु करे माण्हुनि ॾे नज़र न कंदो कर ईअं चवंदो कर त रब राज़ी थे जे रब खे राज़ी कई इन कुरान में रब छा चयो तहां मांखे राज़ी कयो मां तहांखे राज़ी कंदुसि कुरान नथा ॻाल्हायो या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया एक लफ्ज़ कुरान में ॿाहिरि वञा कुर्सियतों ला नबीअ जे शान खां ॿाहिरि वञा कुर्सियतों ला पर जे ॿ ॻाल्हियूं कयां अॼु तूं हिते मन उते रब चवंदुई मां तश्तही अनफुसुकुम अॼु जेकी घुर त तुंहिंजा सुवाल मां मञ असांखे अहिड़ो रब आहे असांजो महबूद आहे ॿुध अबे खे प्यारा न आहियूं अम्मा खे प्यारा न आहियूं भाइरनि खे प्यारा न आहियूं पुटनि खे प्यारा न आहियूं उस्तादनि खे प्यारा न आहियूं जो जेॾो रब रसूल खे प्यारा नबी ॼमियो आहे उम्मत याद मेराज ते थो वञे उम्मत याद ताराज़ीअ जे तौर ते उम्मत याद पुलसरात ते उम्मत याद क़यामत ॾींहुं उम्मत याद अञा ॿुधो हुज़ूर कुर्बानी थो करे साहबा पुछो छा था कयो ये मुझे कुर्बानी ॾाॾे इब्राहिम जी सुन्नत ॾाढा चओ सुभान अल्लाह असां भी कयूं के तहां भी कयो मां मोहम्मद भी कुर्बानी दो क्या साहबा एक दुंबो कुटो हुजूर अब्बा साहबा जो सही तवां असां एक पान फरमायो हाओ तहां हिकड़ी कुर्बानी मां इन करे मुंहिंजा उम्मती के मिस्कीन हूंदा गरीब हूंदा
उन्हनि खे कुर्बानी करण जी ताक़त न हूंदी, उन्हनि जो भाङो बि मां मोहम्मद कयूं थो वञा। इहो थी असांजो हरीस नबी सुभान अल्लाह चौड़ा ॼाण। इहा दुआ थो कयां मन ख़ुदा करे निंड में रब समूरनि खे नबीअ जी ज़ियारत करे। आमीन चौड़ा ॼाण। अहिड़ो नबी मिलियो जंहिंजो पघर मुबारक, कदम मुबारक, जुती मुबारक, चादर मुबारक, इस्म मुबारक, जिस्म मुबारक। उन चादर जो बयान कुरान में, इखलाक जो बयान जो कुरान में, मेराज जो बयान जो कुरान में। इनके खोले त ॾिस न